ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा तन द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे बाबा सभिनि खां पहिरियों कहिड़ी सावधानी ॾींदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार आहियां। मुंहिंजो रूप कहिड़ो आहे? निराकार ज्योतिर्बिंदी। मां किथे रहंदी आहियां? ब्रुकुटी जे विच में। मुंहिंजो बाप परमात्मा परम धाम में रहण वारो आहे। परे ते परे धाम में रहण वारो परमात्मा आहे। वो असांजो पिता आहे, परम पिता, परे ते परे रहण वारो पिता। आत्मा जो पिता परे रहंदो आहे परम धाम में। छो जी उहो पाण वांगुरु शरीर न वठंदो आहे न, खुदि जो शरीर न वठंदो आहे, रहंदो परे ते परे परम धाम में आहे। परंतु सृष्टि जे अंत में अर्थात कल्प जे अंत में ऐं सतयुग जे आदि, हिकु कल्प जे अंत में ॿिए कल्प जे आदि जे विच जे संगम युग ते ईंदो आहे ब्रह्मा जे तन में ज्ञान ॿुधाए करे हली वेंदो आहे। जॾहिं बि हुनखे यादि कंदा आहियूं त उहो ब्रह्मा जे तन में अची करे असांखे ज्ञान ॿुधाईंदो आहे, सम्झ ॾींदो आहे, शक्तियूं ॾींदो आहे। लेकिन हिकु ई समय हिन संगम युग ते ई भॻवानु धरती ते ब्रह्मा जे तन में ईंदो आहे। ॿिए कहिड़े युग में भॻवानु धरती ते न ईंदो आहे कंहिंजे बि शरीर। छो जी भॻवानु घड़ी घड़ी सृष्टि ते न ईंदो आहे, भई सभिनि जो पार्ट हूंदो आहे न पंहिंजे पंहिंजे समय। छो जी सतयुग में देवी देवता लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, उन्हनि जे राज्य में सुख शांति हुई। द्वापर युग में राम सीता जो राज्य हुयो, उन्हनि जे राज्य में बि सुख शांति हुई। त भॻवान खे कोई यादि ई न कंदो त अचे छो? त हिन ॿ युगनि में त कोई भॻवान खे यादि ई न कंदो हुयो, त भॻवानु ईंदो बि न हुयो। ऐं द्वापर युग खां जॾहिं आत्मा विकारनि जे वश वई, विकारनि जे वश थी वई, त पोइ आत्मा भॻवान खे यादि कंदी हुई। लेकिन भॻवान खे यादि त कंदी हुई, लेकिन हुनजे यथार्थ नाम रूप सां हुनखे पहचानदी न हुई। हुन नाम रूप सां हुनखे यादि ई न कंदी हुई कि भई निराकार खे मां यादि थी करां, मुंहिंजो बाप परमात्मा शिव परम धाम में रहण वारो। पूरे परिचय सां न यादि कंदी, भई कंहिंखे सॾु करूं त हुनजो पूरो परिचय त हुजे न, तॾहिं त पाण हुनखे सॾु करूं, उहो अचे बि। पाण खे कुझु परिचय ई कोन्हे, पाण कंहिंखे सॾु था करूं त उहो ईंदो बि कीअं? पाण चऊं कृष्ण भॻवानु अचु, राम भॻवानु अचु, इहो साईं भॻवानु अचु, गणेश भॻवानु अचु। हाणे भॻवान जो त रूप आहे ई न गणेश, त उहो ईंदो बि न आहे। पंहिंजी आवाज़ पर ॿुधंदो आहे उहो। छो जी भॻवानु त निराकार आहे न। पल पाण चऊं था गणेश भॻवानु, त गणेश खे बि यादि था करूं, भॻवान खे बि, ॿिनि ॼणनि खे पाण यादि कंदा आहियूं। लेकिन पाण खे थोड़ी पतो हुयो कि गणेश अलॻि आहे, भॻवानु अलॻि आहे। गणेश देवता आहे, देवता बि कोई अहिड़े मुंहुं वारो न आहे, अर्थात शक्ति आहे। हिकु अहिड़ी आत्मा आहे, गणेश कंहिंजो नाम हूंदो आहे, अहिड़ी आत्मा जो नाम हूंदो आहे जंहिंखे विघ्ननि जे विनाश करण जी शक्ति हुजे। सम्झो तव्हां में शक्ति था, तव्हां कहिड़ो बि कमु करे सघंदा आहियो। त तव्हांखे माण्हू चवंदा न तूं त महावीर आहे, कुझु बि करे सघंदो आहे। त उहो महावीरता जो, विघ्न विनाशक जो गुण, शक्तियूं जंहिंमें ईंदियूं आहिनि न, उनजो नाम हनुमान ऐं गणेश आहे। मतलब बाक़ी गणेश कोई अहिड़े मुंहुं वारो देवता कोन्हे, न ही हनुमान अहिड़े मुंहुं वारो देवता। ही त शक्तियुनि जो नाम अलॻि अलॻि रखी छॾियो। त भॻवान खे इहे सभु शक्तियूं आहिनि। भॻवान में शक्तियूं आहिनि विघ्ननि खे विनाश करण जी। त जेकी जंहिं आत्मा इहे भॻवान जी इहे शक्ति पंहिंजे अंदरि धारण कई विघ्ननि खे विनाश करण जी, हुन आत्मा खे गणेश नाम ॾेई छॾियो। त बाबा चए थो तव्हां मूंखे यथार्थ नाम रूप सां यादि ई न कयो, इन करे मां कहिड़े युग में ईंदो ई न आहियां। ऐं द्वापर युग खां अलॻि अलॻि राजायूं, धर्म पिताउनि जो बि पार्ट हुयो न सृष्टि ते। भई सतयुग में देवी देवताउनि जो पार्ट हुयो, त उहो सृष्टि खे संभालनि पिया। उन्हनि जे राज्य में दुख हुयो ई न, त मूंखे यादि न पिया करो। द्वापर युग खां जॾहिं दुख शुरू थियो त अलॻि अलॻि धर्म स्थापक आया, त तव्हांजो थोरो थोरो दुख दूरि थिए पोइ त तव्हां मूंखे वरी भुलिजी पिया वञो। वरी ॿियो धर्म स्थापक आयो, वरी यादि
वरी भुलिजी वियो। त ईअं ईअं करे भॻवान खे भला आत्मा यादि कंदी हुई, परंतु परिचय सां न कंदी हुई ऐं सॼो समय न कंदी हुई। जॾहिं दुख थींदो हुयो तॾहिं यादि कंदी हुई, सुख में यादि ई न कंदी हुई। त भॻवान बि द्वापर कलयुग में भॻवान आयो ईंदो ई न आहे। हे चईंदो जॾहिं तव्हां ज्यादा दुखी थी वेंदा आहियो न, अति में तव्हांखे सुख जरा बि न हूंदो अथव, ऐं तव्हां बसि सॼो ॾींहुं चईंदा रहंदा आहियो अचु अचु अचु, कोई काथां कोई काथां, तॾहिं मां ईंदुमि। छो जी थोरो सो बि सुख हुजे पाण भॻवान खे भुलिजी वञूं, भॻवान अचे पाण हुनजी ॻाल्हियूं न ॿुधूं त पोइ भॻवान जो बि पाण न ॿुधंदासीं त पाप पईंदो न। इन करे भॻवान चईंदो आहे मां अहिड़े समय ते ईंदो आहे जॾहिं तव्हां सभई दुखी थी वेंदा आहियो, केर बि दुनिया खे संभाले न सघंदो आहे। कॾहिं जो समय आहे कलयुग जे अंत जो, जॾहिं सभु धर्म स्थापक महात्मा गुरु आदि सभु थकी पईंदा आहिनि कि कहिड़ी बि आत्मा में दुनिया में शक्ति न हूंदी आहे कि हिन दुख जी दुनिया खे संभाले सघे। अहिड़े समय केरु सृष्टि ते ईंदो आहे, भॻवान जो पाठ हूंदो आहे। त बाबा चईंदा आहिनि कि हाणे मां आयो आहियां तव्हांखे सुख जी राह, सुख जी मत थो ॾियां, त हुन मत ते हली करे तव्हां बि पंहिंजो जीवन सुख शांति में ठाहियो। मनुष्य कोई साहूकार हूंदो आहे, पदमपति हूंदो आहे, त राति ॾींहुं हुनखे नशो रहंदो अथसि न कि मां एॾो वॾो धनवान आहियां, जागीरवान आहियां। नशो चढ़ंदो अथसि संपत्ति जो। हाणे पाण खे राति ॾींहुं कंहिंजो नशो हुजणो खपे कि असांजो बाप केरु आहे, भॻवान असांजो बाप आहे। पहिरियों त भॻवान ऐं भगत जो संबंध हुयो, हाणे बाप ऐं ॿार जो संबंध आहे। त इहो नशो हुजणो खपे पाण खे कि मां आत्मा खे हाणे केरु मिलियो आहे, मुंहिंजो बाप परमात्मा। या त मां भक्ति में बि कंदी हुयमि, लेकिन हिन संबंध सां न कंदी हुयमि न कि उहो मुंहिंजो पीउ आहे। जॾहिं पीउ जे रूप में, पीउ जे संबंध में आत्मा परमात्मा खे यादि कंदी त छा थींदो आहे, परमात्मा जी सर्व शक्तियूं सर्व गुण जेकी बि हुनखे प्रॉपर्टी अथसि, भॻवान जी प्रॉपर्टी छा आहे, ये गुण शक्तियूं ज्ञान। यदि आत्मा हिन रीति भॻवान खे पंहिंजो ठाहींदी त सर्व गुण शक्तियूं ज्ञान आत्मा में पाणे ई अची वेंदो। छो जो ॿार जेका हक़ हूंदो आहे न बाप जी प्रॉपर्टी, लेकिन पाण अञा ताईं हुननि खे भॻवान सम्झी वियासीं त हुन खां मांगदा हुयासीं। हाणे बाप सम्झियो आहे त सभु कुझु पंहिंजी आहे। त इहो नशो चढ़णो खपे पाण खे कि काथे त पाण भक्ति मार्ग में भॻवान जे अॻियां झोलियूं फैलाईंदा हुयासीं, चईंदा हुयासीं मूंखे इहो ॾे इहो ॾे इहो ॾे। हाणे उहो ई भॻवान मुंहिंजो केरु ठहियो आहे, बाप ठहियो। त इहो जॾहिं नशो जॾहिं अंदरि बुद्धि में सम्झ में ईंदो तॾहिं त नशो चढ़ंदो न। त हाणे परमात्मा ब्रह्मा तन द्वारा अची करे मूंसां ॻाल्हाए थो, मूंखे ॾिसे थो, मूंसां गॾु वेहे थो, खाए थो, पीए थो, त इहो नशो चढ़णो खपे। त बाबा चए थो भल आत्मा खे केरु ॾिसी न सघंदो आहे, हीअं ई परमात्मा खे बि कोई ॾिसी न सघंदो आहे। लेकिन इहो त निश्चय आहे न, पंहिंजे शरीर में पंहिंजी आत्मा वेठी आहे तॾहिं शरीर हले थो। हाणे जो आत्मा शरीर मां निकिरी वञे त शरीर खे छा चईंदासीं, मुर्दो, कम जो ई न आहे। हाणे जे हाणे खणी करे जलाए छॾिजा। ॾिसो जेसि ताईं आत्मा शरीर में आहे त आत्मा जी वैल्यू आहे, ऐं जे समय आत्मा शरीर मां निकिरी वई उन समय कोई वैल्यू ई न आहे हुनजी। त मुख्य केरु थी वई, आत्मा। आत्मा में ई स्वभाव संस्कार गुण शक्तियूं ऐं सम्झ हूंदी आहे, जंहिंसां जे सम्झ सां आत्मा पंहिंजे हिन शरीर खे हलाईंदी आहे। सम्झो कंहिंखे सम्झ ई न आहे चम्मच खे कीअं उठाए, त हुनजी आत्मा में सम्झ कोन अथसि कि चम्मच कीअं उठाए खणा। त पाण कंहिंखे डांटदा आहियूं, शरीर खे चईंदा आहियूं न, शरीर खे ॾिसी चईंदा आहियूं न तोखे एतिरी बि सम्झ कोन थी कि चम्मच कीअं खणबो आहे। लेकिन कंहिंखे सम्झ कोन्हे, आत्मा खे सम्झ कोन्हे। त हाणे जॾहिं बि कंहिंखे सम्झाइणी ॾियो त कंहिंखे ॾिसी ॾियणो, बुद्धि में छा अचिणो खपे कि हिनजी आत्मा खे मां सम्झ ॾियां थो, इहा आत्मा मुंहिंजो भाउ आहे,
ऐं असां सभिनि जो बाप परमात्मा। त हिन सम्झ सां पाण आत्मा खे सम्झ ॾींदासीं त उहा आत्मा बि सम्झंदी, हुन में बि शक्ति ईंदी सम्झण जी। छो जी आत्मा में हाणे शक्ति न आहे न, कुझु बि करण जी शक्ति न आहे। पाण त चईंदा आहिनि न कि हाणे मुंहिंजी आत्मा में सहन शक्ति न आहे, हाणे मुंहिंजी आत्मा में हीअ सम्झ न आहे, जो बि चईंदा आहियूं मुख सां त चईंदा आहियूं, लेकिन सम्झंदा थोरी आहे आत्मा केरु आहे, किथे वेठी आहे, आत्मा कीअं, आत्मा जी सम्झ घटि थी आहे। बाबा चए थो तव्हांजी आत्मा जी सम्झ घटि थी अथव विकारनि जे कारण, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। हिननि सभिनि 5 विकार, मुख्य 5 विकार हूंदा आहिनि। बाक़ी त हिन विकारनि जा बि ॾाढा नंढा नंढा ॿार बि थींदा आहिनि। ईर्ष्या, द्वेष, हिक ॿिए सां जलण, बुरियूं बुरियूं ॻाल्हियूं सोचणु, ॻाल्हाइणु, बुरा कमु करणु, इहे सभु हुनजा नंढा नंढा ॿार आहिनि। त हिननि जे कारण ई आत्मा जी सम्झ घटिजी वई आहे। त हाणे हिननि सभिनि विकारनि खे, बुराइनि खे पाण छॾंदासीं तॾहिं त पंहिंजी सम्झ वापसि ईंदी न। पाण चऊं हीअ चीज़ खाइण सां मुंहिंजो शरीर बीमार थो थिए, त उहा चीज़ खाइणु छॾणी पवंदी तॾहिं त बीमारी घटि थींदी न। त परमात्मा चए थो हाणे इहे विकार छॾो, बुराइयूं छॾो, तॾहिं तव्हांजी आत्मा में वापसि सम्झ अची वेंदी। ऐं मूंखे जॾहिं निराकार रूप में यादि कंदव त ॿियो तव्हांजी सम्झ वधंदी वेंदी। दुनिया में त पाण खे सिखाइण वारा ॾाढा आहिनि। अॼुकल्ह हर पंहिंजी पंहिंजी राय सां हिक ॿिए खे सेखारींदा रहंदा आहिनि। चईंदा आहिनि न मां तोखे चयो न तूं हीअं कर, तूं न कई। हाणे हुनजी आत्मा में शक्ति कोन्हे इहे सभु करण जी, त किथां कंदी। सम्झाइणी ॾियण वारा त ॾाढा आहिनि मुख सां, लेकिन आत्मा में शक्ति भरण वारो केरु आहे? हिकु, केरु? परमात्मा, आत्मा जो बाप। आत्मा बि ॾेखारे में नथी ॾे, परमात्मा बि ॾेखारे में नथो ॾे। लेकिन जॾहिं इहे सम्झ बुद्धि में वेही रहेगी न कि मुंहिंजो बाप ई मूंखे शक्ति ॾेई सघंदो आहे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं करण लाइ। गुस्सो न कर, मिठो ॻाल्हाए, शांति सां हल, सभिनि सां प्रेम व्यवहार सां हल। माण्हू सम्झाणी त ॾाढी ऊचे ऊचे शब्दनि सां ॾींदा आहिनि, लेकिन न आत्मा में एतिरी शक्ति हुजे, एतिरी सम्झ हुजे कि तव्हांजे एॾे वॾा वॾा शब्दनि खे सम्झे। हुनखे सम्झ ई कोन अथसि त पाण हुनखे सम्झाइण, लेकिन हुन में शक्ति कीअं, हुनखे सम्झ के अंदरि धारण करण जी शक्ति केरु ॾींदो आहे? परमात्मा। त उहा शक्ति पाण थोरी ॾेई सघंदा आहियूं, पाण में ई न आहे त हुननि खे छा ॾींदासीं। त परमात्मा खे यादि करे, हुन आत्मा खे ॾिसी करे हुननि खे सम्झ ॾियणी आहे। तंहिंसां छा थींदो? हुननि जी आत्मा में शक्ति भरिजंदी, हुन सभिनि ॻाल्हियुनि खे सम्झी करे उन रीति हलनि उहा। त बाबा चवनि था ॾिसो दुनिया में दुख दूर करण वारो हिकु ई आहे, परमात्मा, आत्माउनि जो पीउ, विश्व जी सर्व आत्माउनि जो बाप, सभिनि आत्माउनि जे दुख दूर करे सघंदो आहे, ॿियो कोई बि न करे सघंदो आहे। छो जी सभी मनुष्य, सभिनि खे पंहिंजो पंहिंजो शरीर आहे न। सभी आत्माऊं हिकु जनम वठी, ॿियो, टियों, चोथों, पंजो, ईअं वठी वठी करे आत्माउनि जी ख़ुदि जी शक्ति घटि थींदी रहंदी आहे। छो जी हर जनम में हिकु जनम वरितई, कंहिंसां सुठो बि कई, बुरो बि कई। ॿिए जनम में बुरो बुरो कई, टे में सुठो सुठो कई। त लेकिन बुरो करण सां शक्ति त घटि थी वई न, भले तव्हां केतिरो बि सुठो करो, लेकिन उहो दाग त लॻी वियो न आत्मा ते, भई हिन चोरी कई हुई। चोरी करण खां पोइ तव्हां केतिरो बि सुठो कर्म करो, लेकिन हिकु दाग त पइजी वियो न कि हिन कॾहिं चोरी कई हुई, हुन खां पोइ इहो सुठो। त उहो दाग केरु मिटारे सघंदो आहे? परमात्मा, ॿियो कोई बि न मिटाए सघंदो आहे। त परमात्मा जी शक्ति सां पंहिंजी आत्मा ते जो जन्म जन्मांतर बुराइनि जा दाग लॻल आहिनि, हुननि दागनि खे मिटाइण लाइ बाबा चए थो उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, तॾहिं तव्हांजी आत्मा बेदाग हीरो थी वेंदी। हीरे में थोरो सो बि दाग हुजे त झटि नज़र अची वेंदो।
यही आत्मा में भी जरा सो भी कहिड़ी बि बुराई जो दाग हूंदो आहे न, त उहो फटाक सभिनि खे उहो जल्दी नज़र ईंदो आहे। त इहे सभु दाग पंहिंजी आत्मा मां कीअं मिटंदा? जॾहिं पाण पाण खे आत्मा सम्झंदासीं, परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं, त पाण सभिनि आत्माउनि जा सभु विकारनि जा, बुराइनि जा जेका बि दाग लॻल आहिनि सभु मिटिजी वेंदा। ऐं पाण सभु कीअं थी वेंदासीं? सचा हीरा थी वेंदासीं। आत्मा परम धाम में आहे त हीरे मिसल आहे। जीअं मथे तारा ॾिसंदा आहियूं त कीअं टिमटिमाईंदा आहिनि, कोई कोई तारो ज्यादा टिमटिमाईंदो आहे त हीरे जीअं लॻंदो आहे। हूअं ई हिन खां बि मथे आसमान में जेका तारा था ॾिसनि, हिन खां बि मथे हिकु दुनिया आहे जिते पाण आत्मायूं तारा मिसल रहियूं आहिनि। हिननि तारनि में दुनिया न आहे। चांद सूर्य ते कोई दुनिया न वसी सघंदी आहे। असल में पाण जो आत्मायूं सितारे मिसल आहियूं। पंहिंजी ख़ुदि जी अलॻि अलॻि जी हिकु दुनिया आहे। अर्थात पंहिंजी आत्मा में पार्ट भरियल आहे। त बाबा चए थो हिननि खां बि मथे तव्हां आत्मायूं निराकारी दुनिया में रहंदी आहियो, हिकदमि हीरे मिसल। पोइ जॾहिं तव्हां आत्मायूं हेठि ईंदियूं आहियो त सत्युग त्रेता में त तव्हांजा चमक जारी हुई, सुठी उहा हुई, घटि थी हुई थोरी थोरी, जीअं जीअं घटि थींदी आहे, लेकिन दाग न लॻिया हुया। पंहिंजी आत्मा जेकी हीरे मिसल आहे हुन में दाग कॾहिं लॻणु शुरू थी आहे? जॾहिं पाण द्वापर युग में विकारनि में वियासीं। त विकारनि में वियासीं, हुन खां पोइ आत्मा ते दाग चढ़ंदा विया। सोचो द्वापर युग थी वियो, द्वापर युग में 1250 साल पाण जियासीं। 21 जन्मनि जो दाग पंहिंजे मथां आहे। हुन खां पोइ कलयुग जे 42 जन्मनि जो दाग पंहिंजे मथां आहे। त केॾो जन्मनि जो दाग पंहिंजी आत्मा ते चढ़ल आहे। उहे सभु दाग पाण खे हिन हिकु जन्म में, उहो बि थोरो सो ई त आहे हाणे, हिन हिकु जन्म में पाण खे परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे वरी खां बेदाग हीरो ठाहिणो। त इन लाइ पाण खे कोई संन्यास न वठिणो आहे, कोई कोठी में न वेहणो आहे। उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे बाबा खे यादि कंदा वञो, सभु कर्म कंदा वञो, त पंहिंजो आत्मायूं बेदाग हीरो थी वेंदो। आत्म अभिमानी ठहिणो आहे न। आत्म अभिमानी, देह अभिमानी न ठहिणो। पंहिंजी आत्मा जे भान में रहणो आहे। देह जे भान में रही रही करे पाण विकारी थी विया आहियूं। हाणे हिन देह जे भान खे, देह जे अभिमान खे छॾो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, आत्म अभिमानी ठहो, त तव्हांजी तकदीर ऊची थी वेंदी। पाण चईंदा आहियूं मथे ते हथु रखी चईंदा आहियूं जेकी तकदीर लिखाए आया आहियूं। त मथे ते मथो थोरी तकदीर लिखाए आयो आहे। हिन मथे जे अंदरि जेकी आत्मा वेठी आहे न, हुन में तकदीर ठहियल आहे। उहो तकदीर कोई भॻवान न लिखंदो आहे। भॻवान त पाण खे सम्झ ॾींदो आहे कि तव्हां पंहिंजे जीवन जी सुठी तकदीर कीअं ठाहियो। हाणे जेको ॿार हुन ॻाल्हि खे सम्झी करे पंहिंजे जीवन जी सुठा कर्म कंदो, ओड़ी हुनजी तकदीर ठहींदी वेंदी। बाबा चईंदा आहिनि कि मां मुंहिंजा त तव्हां सभी ॿार आहियो न। अगरि मां कंहिंखे चवां कि तुंहिंजी तकदीर में राजाई थी, तुंहिंजी तकदीर में तूं प्रजा ठहींदे, तुंहिंजी तकदीर में तूं उते हली करे स्वर्ग में दास दासी ठहींदे। हीअं कोई बाप पंहिंजे ॿारनि खे ईअं थोरी कंदो, कंहिंखे वॾो ठाहींदो कंहिंखे नंढो। हिन करे बाप त पंहिंजे ॿारनि खे सभिनि खे हिकु जहिड़ी शिक्षा ई ॾींदो आहे न, कि हीअं उथो, हीअं वियो, हीअं खायो, हीअं पीओ, हीअं सोचो, हीअं ॻाल्हायो। घर में बि माउ बाप सभिनि ॿारनि खे हिकु जहिड़ी शिक्षा ॾींदा आहिनि न। पोइ जेको जेतिरी उहा शिक्षा ग्रहण करे उन अनुसार पंहिंजो जीवन जींदो त उहो अॻियां वञी वॾो थींदो। भले नंढो बि हूंदो, लेकिन माउ बाप जी चए ते उन्हनि जी शिक्षाउनि ते हलंदो त अॻियां हली करे वॾो थी वेंदो, सुठो कमाईंदो, सुठो जीवन थी वेंदो। ऐं जेका न हलंदा, पोइ हुननि जो जीवन ईअं ई ख़राबु थी वेंदो। पोइ भले उहो माउ पीउ खे
उहे चवनि की तव्हां ईअं कयो, तव्हां ईअं कयो। माउ पीउ त सभिनि खे हिकु जहिड़ी शिक्षाएं ॾींदा आहिनि न, सभु ॿारनि खे हिकु जीअं रखंदा आहिनि। ईअं ई परमात्मा जो त पूरी विश्व जी आत्मायूं ॿार अथसि, सभिनि खे अची करे शिक्षायूं ॾींदो आहे। सभिनि खे चईंदो आहे कि मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हांजे अंदरि सर्व शक्तियूं गुण ज्ञान भरिजी वञे। पोइ जेको जीअं यादि कंदो जेतिरो समय उहो हुन में भरिजंदो वेंदो। जेको भॻवान जो ज्ञान ॿुधंदो उनखे सॼो ॾींहुं केतिरो पंहिंजे मन में यादि थो करे, हुनखे यादि करे हुन रीति ॻाल्हाए थो करे थो, उथणी वेहणी उहो पंहिंजी परिवर्तन थो करे, हुन रीति हुननि जी तकदीर ठहींदी रहंदी आहे। बाबा थोरी थो चए कि तव्हां चोरी करो, तव्हां हिक ॿिए जे लाइ बुराई करो, तव्हां कूड़ ॻाल्हायो, पाण करो सभु ख़ुदि था। उन सां छा थींदो आहे, पंहिंजी आत्मा में उहो लिखिजी वेंदो आहे भई हिनखे ईअं चई, हिन करे हिन अहिड़ो कमु कई। हाणे लिखी त लिखाए त पाण ख़ुदि जे कर्मनि सां आहे न, तकदीर त पाण ख़ुदि जी ख़ुदि ठाती न। भॻवानु थोरी चए थो तव्हां इहे सभु करो। पोइ ॿिए जन्म में असांखे बि ओड़ो ई मिले थो त असां भॻवान जे मथां दोष छो था ॾियनि कि जेकी मथां वारनि जी मर्ज़ी, जे हुन जेको लिखियो हुन उहो ई हुन न लिखियो अथई, पाण ई लिखूं था। ये रोज़ जेको सुबुह खां वठी राति ताईं पाण जीवन जीऊं था न, जीअं ॻाल्हायूं था, जीअं उथूं था, जीअं सोचूं था, त पंहिंजी सॼे ॾींहं जो रिकॉर्ड आत्मा में भरिजंदो थो वञे। जेको बि पाण ग़लति कर्म करूं था उहो दाग आत्मा ते लॻी वियो, उहो दाग ॿिए जन्म में तव्हांखे उन ई रीति उहो साम्हूं वारी आत्मा तव्हां सां उहो कमु कंदी। उहो त मां पिछले जन्म में ईअं कयो, हीअं करे हुन मूंसां कई न, हीअं करे मथां वारे जो हुकुम छा। मथां वारे थोरी चईंदो तूं हीअं गाॾी हलाए हुनजो एक्सीडेंट कर। इहे त तव्हां ॿिन्हिनि आत्माउनि जो हिसाब किताब अथव। बाक़ी मां तव्हांजे पिछले जन्मनि जे पाप कर्मनि खे घटि करे सघंदो आहे। उहो कॾहिं जॾहिं तव्हां मूंखे यादि कंदव, मूंसां माफ़ी मांगदव। माफ़ी बि त हिकु अंदरि आत्मा में महसूस त हुजे कि बराबरि मां इहे कमु करां थी ग़लति। पाण कंदा था वञूं, सोचूं था केरु थो ॾिसे, त माफ़ी पाण खे महसूस त हुजे न अंदरि कि हा बराबरि मां इहो बुरो कर्म करां थी जंहिंसां मुंहिंजो पाप कर्म थो ठहे। जॾहिं महसूस कंदासीं, भॻवान खां क्षमा मांगदासीं, तॾहिं ई पंहिंजा उहो पाप कर्म ख़तमु थींदा। त बाबा चए थो त रोज़ परमात्मा खे यादि करे इहो ज़रूरु चयो कि मां जेका बि जन्म जन्मांतर बुरा कर्म कया आहिनि, कहिड़ी बि आत्मा सां मुंहिंजो जो बि हिसाब किताब आहे, उहो सभु उन्हनि सभिनि जे लाइ मां तव्हां हाणे माफ़ी थी मांगा। भले तव्हां हुन आत्मा सां न वञी करे माफ़ी मांगो, पिछले जन्मनि जी त पाण खे पतो न आहे। हिन जन्मनि में बि अगरि तव्हां कंहिंसां कुझु ग़लति कयो आहे ऐं तव्हांखे यादि अथव ऐं मन में उहो घड़ी घड़ी अचे थो, त तव्हां परमात्मा खे यादि करे माफ़ी मांगे छॾियो, त बि पंहिंजो उहो घटि थी वेंदो आहे। लेकिन हिकु हूंदो न अहंकार कि मां छो करां, मां त वॾो आहियां, त मां त वॾी आहियां, मां छो करां न कई। वॾो आहियां, वॾी आहियां, ठीकु आहे, लेकिन ग़लती त कंहिंखां बि थी सघंदी आहे न। आत्मा कई न ग़लती, त आत्मा वॾी नंढी थोरी थींदी आहे। ही त शरीर जी आयु वॾी नंढी थींदी आहे। आत्मा त सभिनि जी हिकु जहिड़ी आहे, सभिनि में पंहिंजो पंहिंजो पार्ट भरियलु आहे। तव्हांजी आत्मा में तव्हांजो पार्ट अथव, मुंहिंजी आत्मा में मुंहिंजो पार्ट आहे। मां तव्हां सां कुझु ग़लति ॻाल्हायो त भल मां नंढी आहियां, लेकिन मुंहिंजी आत्मा ग़लति ॻाल्हाई न, त मूंखे आत्मिक रूप में टिकी करे भले मां तव्हां सां माफ़ी न मांगा, लेकिन परमात्मा खे यादि करे त मां महसूस करे सघंदी आहियां न कि मां बराबरि ग़लति कयो। त ईअं ई पंहिंजो जेतिरो पाण महसूस कंदासीं अंदरि कि हा मां आत्मा इहे ग़लति कमु कयो, मूं में इहे ग़लति आदत आहे, मुंहिंजो इहे ग़लति संस्कार आहे, जंहिं संस्कार सां मां बि परेशान थी थियां ऐं साम्हूं वारा बि। भल मां नथी चाहियां लेकिन साम्हूं वारा थियनि था, त बि मूंखे उहो संस्कार पंहिंजो परिवर्तन करिणो पवंदो।
त इहे सभु कंहिंमें हूंदो? आत्मा में। आत्मा खे जॾहिं पाण ॼाणंदासीं, आत्मा जे बाप परमात्मा खे ॼाणंदासीं, तॾहिं ई पाण पंहिंजे पाण खे परिवर्तन करे सघंदासीं। न त ओड़ जो ओड़ो ई रहंदासीं। तव्हां केतिरी बि भक्ति करो, केतिरा बि सत्संग ॿुधो, केतिरा बि पाठ पढ़ो, शास्त्र पढ़ो, लेकिन जेसि ताईं आत्मा खे इहो महसूसु न थींदो कि मां ग़लति आहियां, मूंखे ख़ुदि खे परिवर्तन करिणो आहे, तेसि ताईं न थी सघंदो। ऐं उहा शक्ति केॾी ईंदो आहे परिवर्तन करण जी? परमात्मा। परमात्मा खे जॾहिं निराकार रूप में यादि कंदासीं, तॾहिं ई आत्मा जो उहो संस्कार स्वभाव छा थी सघंदा आहिनि? परिवर्तन। छो जी आत्मा खे शक्ति ॾियण वारो उहो ई आहे। भक्ति करण सां पंहिंजी आत्मा में शक्ति न वधंदी आहे। भक्ति करण सां पाण पाप कर्मनि सां बचंदा आहियूं। पाण थोरो समय पाण भॻवान जी यादि में रहंदा आहियूं त उहो समय पाण पाप कर्मनि सां बचंदा आहियूं। लेकिन आत्मा में जो शक्ति खपे उहो केरु ॾींदो आहे? आत्मा जो बाप परमात्मा। त हाणे उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे कर्म कंदे पाण खे आत्मा सम्झो ऐं परमात्मा बाप खे यादि करो। अच्छा मीठे मीठे सुकीले दे ॿारनि खे थी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे सुख स्वरूप ठही करे सॼे विश्व में सुख जी किरणियूं फैलाइण वारा मास्टर ज्ञान सूर्य ठहो। जीअं पंहिंजो परमात्मा बाप ज्ञान जो सागर सुख जो सागर आहे न, उहो ई तव्हां ॿार बि ज्ञान स्वरूप सुख स्वरूप हर गुण खे सिर्फ़ वर्णन न करो कि मां शांत स्वरूप आहियां, सुख स्वरूप आहियां, सिर्फ़ मुख सां न चओ, मन में महसूस करो कि मां आत्मा बराबरि शांत आहियां, सुखी आहियां, पवित्र आहियां। हिन अनुभव करो हिननि सभिनि खे। जॾहिं सुख स्वरूप जो अनुभव थींदो तॾहिं त पाण ॿियनि खे बि सुख ॾेई सघंदासीं न। जे सूर्य आहे, सूर्य में चमक आहे, सूर्य खे इहो थोरी यादि करणो पवंदो हूंदो कि मां सूर्य आहियां, मुंहिंजे द्वारा सभिनि खे रोशनी थी मिले न, उहो त रोशनी ॾेई थो न। ईअं ई पाण खे बि सुख स्वरूप ठहिणो आहे। ऑटोमेटिकली पाण जाॾे वञूं माण्हुनि खे पाण सां सुख जी अनुभूति थी। पंहिंजे ॻाल्हाइण सां, पंहिंजे ॾिसण सां, पंहिंजी सोच सां सभिनि खे छा अनुभव थिए? सुख जो अनुभव थिए। ईअं ई शांति जो, प्रेम जो, आनंद जो, ज्ञान जो, पवित्रता जो। ईअं बाबा चए थो तव्हां हुनजो स्वरूप ठही वञो, तव्हां अहिड़ा ठही वञो। स्लोगन आहे दिव्य जन्मधारी ब्रह्मण उहो आहे जो पंहिंजे बोल संकल्प कर्मनि सां दिव्यता जो अनुभव कराए। दिव्यता अर्थात ऊंचो, देवता जीअं ॾियण वारो। त पंहिंजे बोल संकल्प ऐं कर्म सभिनि सां सभिनि खे कुझु न कुझु मिले। पाण अहिड़ो शब्द चऊं कि साम्हूं वारे खे हुन शब्द सां बि हुनजो जीवन ठही वञे, हुनखे सुख शांति जे अनुभव थिए। पंहिंजी सोच सां, पंहिंजे कर्मनि सां सभिनि खे ॾियो कुझु न कुझु। अच्छा